शरीफ कत्ल केस के हवाले से वाक़िया आगे कंदासीं। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस में JIT जो टियों इजलास थियो आहे। बयान कलमबंद करण लाइ लिस्ट तैयार कई वई आहे। शहादतन लाइ कलमबंद करण लाइ वधीक माण्हुनि खे तलब कयो वियो आहे। अरशद शरीफ जी वालदा जी तबियत ख़राब हुअण सबब JIT जी मुलाक़ात न थी सघी आहे। JIT जे अॼोके इजलास में गवाहनि ऐं शहादतन जो जाइज़ो वरितो वेंदो। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल वारे मामले बाबत अपडेट कयूं पिया। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस में JIT जो टियों इजलास थियो आहे। बयान कलमबंद करण लाइ लिस्ट पिण तैयार कई वई आहे। शहादतुनि लाइ कलमबंद करण लाइ वधीक माण्हुनि खे तलब कयो वियो आहे। अरशद शरीफ जी वालदा जी तबियत ख़राब हुअण जे करे JIT जी मुलाक़ात न थी सघी। JIT जे अॼोके इजलास में गवाहनि ऐं शहादतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस में JIT जो टियों इजलास थियो आहे। बयान कलमबंद करण लाइ लिस्ट तैयार कई वई आहे। शहादत लाइ कलमबंद करण लाइ वधीक माण्हुनि खे तलब कयो वियो। अरशद शरीफ जी वालिदा जी तबियत ख़राब हुअण सबब JIT जी मुलाक़ात न थी सघी। JIT जे अॼोके इजलास में गवाहनि ऐं शहादतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। अरशद शरीफ कत्ल केस के हवाले से वाक़िया आगे कई पिया। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ कत्ल केस में JIT जो टियों इजलास थियो आहे। बयान कलमबंद करण लाइ लिस्ट तैयार कई वई आहे। शहादतन लाइ कलमबंद करण लाइ वधीक माण्हुनि खे तलब कयो पियो आहे।